प्यारा ॿारो, बाजी गुलबानो जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। रदियल बाइबल। उहे अची रहिया आहिनि। हिकु औरत मानी पचाए रही हुई। ओचितो उन जी नज़र दरी ते पई ऐं हुन ॾिठो मसीह माण्हुनि खे सताइण वारा हुन जे घर जे तरफ़ अची रहिया हुआ। हू हर शइ खे ॾिसंदा हुआ, बाइबल ऐं गीत जी किताबनि खे खणी वञी साड़ी छॾींदा हुआ। खोलियो, जल्दी खोलियो। हिन औरत खे छा करणु खपे? हुन जल्दी सां बाइबल वरिती ऐं हुन खे कपिड़े में वेड़ियो, पंहिंजी सभ सां कीमती किताब खे ॻोयल अटे में मिलाए अवन में लिकाए छॾियो। पोइ डिॼंदे डिॼंदे दरवाज़ो खुलण लॻी ऐं माण्हू अंदरि आया। अलमारियुनि ऐं दराज़नि खे हेॾां होॾां उछलायो ऐं हर शइ खे ॾिठो ऐं तलाशी वरिती। एतिरी हलचल, पर हुननि खे कुझु बि न मिलियो। उन्हनि खे हिन औरत ते ॾाढी कावड़ आई ऐं ज़ोर सां दरवाज़ो बंदि करे हलिया विया। जॾहिं ख़ामोशी थी वई, हुन औरत जल्दी सां वञी अवन मां पंहिंजी रदियल बाइबल खे कढियो ऐं हुन ॾिठो त बाइबल खे त कुझु बि कान थियो हो। हुन जे मुल्क में पाण वटि बाइबल रखण मना हो, पर हू औरत खुदा जे हुकम खे वधीक मञंदी हुई ऐं माण्हू जे हुकम खे घटि ऐं लिकी खुदा जो कलाम पढ़ंदी हुई। उन सां हुन औरत खे हिकु नई हिम्मत ऐं ताक़त मिलंदी हुई। खुदावन जा क़ाइदा सच्चा आहिनि जेके दिल खे ख़ुशियूं था ॾियनि। हुन जा हुकम हक़ वारा आहिनि जेके अखियुनि खे रोशन था कनि। खुदावन जो खौफ रखण में पाकीज़गी रहे थी। संदसि खौफ हमेशा ताईं कायम रहंदो। खुदावन जा फैसला बरहक ऐं सभ जा सभ सच्चा आहिनि। इहे माण्हुनि खे सोन खां बिल्कुलु निज, सोन खां बि वधीक पसंदि आहिनि। इहे माखी खां बिल्कुलु मनारे वारी माखी खां बि वधीक मिठा आहिनि। ऐं जेको खुदावन जो बानो आहियां, तंहिंखे उन्हनि मां ॼाण हासिल थिए थी। बेशक उन्हनि ते अमल करण सां बैद अजर मिले थो। ज़बूर 19 बाब 1 खां 8 आयत। छा अव्हां जे घर में अव्हां वटि बाइबल आहे? हिन खे अलमारी ते मिटी सां भरण न ॾियो। हुन खे पढ़ियो ऐं ख़ुशि थियो त खुदा अव्हां खे छा चवण थो चाहे। ऐं जेकॾहिं अव्हां वटि बाइबल न आहे त मूंखे ॿुधायो। थी सघे थो त बाइबल अव्हां जी पसंदीदा किताब बणिजी वञे। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। खुदा हाफ़िज़।